दोस्तों मुमताज़ अली मौलाई केरु आहे ऐं मुमताज़ मौलाई किथां जो आहे ऐं मुमताज़ मौलाई खे सिंध में एॾी इज़त ऐं शोहरत कीअं मिली ऐं मुमताज़ मौलाई पंहिंजी शाइरीअ जो आगाज़ कहिड़े तारीख़ खां कई ऐं मुमताज़ मौलाई शुरूआत में कहिड़ो कमु कंदो हुयो सिंध में। दोस्तों मुमताज़ मौलाई जी ज़िंदगी बि हिकु दर्द भरी ज़िंदगी आहे ऐं मुमताज़ मौलाई जी ज़िंदगीअ जे बारे में अॼु ॻाल्हि कंदासीं त मुमताज़ मौलाई हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखंदो हुयो ऐं मुमताज़ मौलाई खे पढ़ाई जे दौरान बि शाइरीअ जो हिकु तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो ऐं मुमताज़ मौलाई बि नंढे हूंदे कलाम ॿुधंदो हुयो ऐं शेरो शाइरी जेको आहे सो पढ़ंदो हुयो त मुमताज़ मौलाई खे बि हिकु शौक़ु हुयो ऐं जुनून हुयो त मां बि सिंध जो हिकु बहितरीनु शाइर थियां ऐं मुंहिंजा बि कलाम सिंध जा ॿिया वॾा वॾा फ़नकार ॻाइनि ऐं शाइरीअ में मुंहिंजो नालो वठी करे ऐं मां पंहिंजो नालो ॿुधां कलामनि में त मूंखे बि तमामु घणी ख़ुशी मिले। मुमताज़ मौलाई पढ़ाई पंहिंजी स्टार्ट कई दोस्तो, पढ़ंदो रहियो शाइरी बि लिखंदो रहियो लेकिन ख़ासि का मोट न मिली मुमताज़ मौलाई खे ऐं मुमताज़ मौलाई पोइ इन दौरान ड्राइवरी बि कई, पंहिंजी हिते टैक्सी गाॾी बि हलाई लेकिन वरी कुझु सालनि जे लाइ सऊदी अरब रवाना थी वियो ऐं सऊदी अरब में बि तक़रीबन 3 खां 4 साल उन टैक्सी गाॾी हलाए करे ड्राइवरी कई, मज़ूरी कई उते। पोइ उते जेको आहे सो हिकिड़ो दर्दे दिलि रखंदड़ सिंधी हिकिड़ो डायरेक्टर ऐं शाइर उनखे मिलियो जेको तमामु घणो सिंध सां मुहबत कंदो हुयो ऐं मुमताज़ मौलाई जी शाइरी ॿुधी करे ऐं लिखियलु ॾिसी करे मुमताज़ मौलाई खे चयईं त तव्हां फ़ौरन पाकिस्तान हलिया हलो, इनशाअल्लाह तव्हांजो को बंदोबस्तु उते कयूं था। मुमताज़ मौलाई बि सिधो हलियो आयो पाकिस्तान पंहिंजे ॻोठु ऐं मुमताज़ मौलाई बि पंहिंजी शाइरी लिखणु स्टार्ट कई। मुमताज़ मौलाई जी पहिरीं शाइरी जेका ॻाई उहा जलाल चांडे ॻाई ऐं जलाल चांडियो सिंध जो उन टाइम में यकतारे चपड़ीअ जो भलो फ़नकार हुयो ऐं पहिरीं जेका शाइरी हुई उहा जलाल चांडे खे ॾिनी वई ऐं मुमताज़ मौलाई जी शाइरी जलाल चांडे ॻाई। जॾहिं जलाल चांडे जी ज़बानी मुमताज़ मौलाई जी शाइरी जॾहिं सिंध में मक़बूल थी त पोइ मुख़्तियार शीदीअ बि उन जी शाइरी ॻाई, शमन अली मीराली ॻाई ऐं उन खां अलावा सिंध जा ॿिया नंढा वॾा फ़नकार हुया उन्हनि बि मुमताज़ मौलाई जी शाइरी बिल्कुलु ॻाई दोस्तों। लेकिन छा हुयो जो सिंध में शाइरनि जी का इज़त कान हूंदी हुई, एॾी उन्हनि खे मोट न मिलंदी हुई ऐं एॾो अवामी तरह सां सुञाणिया न वेंदा हुया त शाइर केरु आहिनि, किथां जा आहिनि, गुमनाम शाइर हूंदा हुया जिन्हनि खे अवाम सुञाणींदे न हुई। सिर्फ़ु कलाम में उनजो नालो अची वेंदो हो, सिर्फ़ु उहो नालो माण्हू यादि कंदा हुया लेकिन शिकिल सां ऐं फ़ोटूअ सां माण्हू न सुञाणींदा हुया ते फ़लाणो जेको आहे सो मुमताज़ मौलाई शाइर आहे, फ़लाणो जेको आहे सो हे शाइर आहे। त पोइ जॾहिं ॾिठूं त मोट न मिली मुमताज़ मौलाई खे, पोइ वरी मुमताज़ मौलाई खे ताज़ो चोट निघत नाज़ जे तरफ़ां बि मिलियो त पोइ मुमताज़ मौलाई ॾिठो त हाणे मूंखे पाण खे ॻाइणु अचे ऐं मां पाण जेको आहे सो फ़न जी दुनिया में लही पवां। त दोस्तो जॾहिं मुमताज़ मौलाई शुरूआत जा 3 खां 4 गीत ॻाया त इहे ई जेके फ़नकार जिन्हनि खे मुमताज़ मौलाई पंहिंजी शाइरी ॾेई करे मथे उभारियो उहे फ़नकार मुमताज़ मौलाई ते चर्चा कंदा हुया ऐं ठठोलूं कंदा हुया त तूं बि ॻाईंदे सिंध जी आवाम ॿुधंदी ऐं इहा हक़ीक़त आहे त उथंदे मुमताज़ मौलाई खे का ख़ासी मोट न मिली हुई लेकिन आहिस्ता आहिस्ता जीअं अॻिते वधंदो वियो पोइ निघत नाज़ जे जेको आहे सो हिकु मुख़ालिफ़त में शाइरी पंहिंजी जेका ठाही मुमताज़ मौलाई, उहा मुमताज़ मौलाई जी शाइरी सिंध में तमामु घणी मक़बूल थी। उन ॾींहं खां वठी मुमताज़ मौलाई सिंध जो अहिड़ो फ़नकार थी ॾसियो जेको अॼु 2025 में बि सिंध जो किंग सॾिजे थो ऐं सोशल मीडिया ते तमामु घणो मुमताज़ मौलाई वायरल आहे ऐं हिन वक़्तु झंग झर में तव्हां किथे बि वेंदो, शहरी इलाइक़ा हुजनि, ॿाहिराड़ी जा इलाइक़ा हुजनि, मुमताज़ मौलाई खे तमामु घणो शौक़ सां ॿुधो बि वञे थो ऐं मुमताज़ मौलाई खे पंहिंजनि महफ़िलनि में, पंहिंजनि प्रोग्रामनि में दावत ॾेई घुरायो बि वञे थो ऐं जंहिं बि प्रोग्राम में मुमताज़ मौलाई वञे थो उन में हज़ारनि जी तादाद में हुजूम बि गॾु थी वञे थी सिर्फ़ु मुमताज़ मौलाई जी चाह में ऐं मुमताज़ मौलाई खे ॿुधण जे लाइ सवनि जी तादाद में आवाम गॾु थी वञे थी। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।